अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध रखने की खबर जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मीरपुर खास में खबर शेयर कंदा। मीरपुर खास सैटेलाइट टाउन थाने जे हद इंडस्ट्रियल एरिया में मौजूद ऑयल मिल जे फैक्ट्री ते कस्टम हैदराबाद टीम छापो हणी नॉन कस्टम पैड सोपारियूं हथ कयूं हुयूं। वाक़े में फैक्ट्री मालिक अली इब्रार उर्फ मौती फरार। ज़रियनि खां मालूम थियो आहे त संदसि 2 मुलाज़िम हिरासत में वरिता विया आहिनि। वाक़े जो को भी केस दाख़िल न कयो वियो आहे। वाक़े जो कोई भी केस दाख़िल न थियो। ऑयल मिल सील कई वई। जॾहिं त गुटके मेन सोपारी ऐं ॿियनि नशेवर शयुनि में इस्तेमालु थींदड़ करोड़नि रुपया मालियत जो तैयार शुदा ऐं अणतैयार शुदा सामान हथकरी कस्टम पारां तहवील में वठी छॾियो। ज़रियनि खां मालूम थियो आहे त अली इब्रार केतिरे ई अरसे खां वापारी जे कुमार खां ऑयल मिल किराए ते वठी उते कटर मशीनियूं लॻाए गुटको ठाहिण जी फैक्ट्री में तब्दील करे छॾियो। इन वाक़े जो गैरकानूनी हुजण सबबि SSP फैसल बशीर मेमण पारां कोताही सबबि SHO सैटेलाइट टाउन गाज़ी खान राजड़ खे मुतल करे छॾियो। हितां जे सुञाणधुरनि वकील मुमताज़ जरवार, वकील कांचीमल मेघवाड़ ऐं ॿियनि जो चवणु हो त अली इब्रार उर्फ मौती केतिरे ई अरसे खां हिलाल मार्केट में संदसि हिकु दुकानु आहे जिते पूरे ज़िले में मुंशियात विकिरो करण जो वॾो डीलर आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त रजिस्टर थियल ऑयल मिल जे फैक्ट्री में गैरकानूनी मुंशियात जो फैक्ट्रियूं लॻल आहिनि, पर उन जे बावजूदि पुलिस को बि तहरक न वरितो ऐं अदालती हुकुमनि जी पंजगड़ी कई वई आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मुंशियात जो कारोबार कंदड़ केतिरियूं ई नौजवाननि जूं जानियूं ज़ाया कयूं वियूं आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मुंशियात जा अॾा बंदि कया वञनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।